औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिज़ो। अॼु 11 मई 2025 जो ॾींहुं आहे ऐं हस्बे मामूल असांजा महिमान ख़ासि मोहतरम जनाब अली रज़ा साहिब जन तशरीफ़ रखनि था। अॼु असां जेका शइ ज़ेर बहस आणींदासीं उहा आहे जेकी मौजूदा इंडिया ऐं पाकिस्तान जी जेकी हिकिड़ी जंग शुरू थी आहे उन मौज़ूअ खे निभाइण जी कोशिशि कंदासीं। सर अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। सॼी जेकी मौजूदा इंडिया ऐं पाकिस्तान जी जेकी जंगी सूरत हाल आहे सभ खां पहिरीं हुन जी वज़ाहत कंदा त इहो कीअं माहौल शुरू थियो ऐं कहिड़ी शइ सबबु बणी ॿिन्ही धुरनि जो पाण में जंगी नोयत ताईं पहुचणु। अमुन जो सलाम। वालेकुम सलाम। ही जेका जंग आहे इन जी जेका शुरूआत थी आहे कश्मीर उते हुननि जो सियाहत जो मर्कज़ आहे। हिते फॉरेनर हुननि जा आयल आहे। उते फंडामेंटल तंज़ीम दाख़िल थी वई फायरिंग की उन में हुननि जा 26 कैज़ुअल्टी थी माण्हू मरी विया। कश्मीर जंहिंजी तव्हां ॻाल्हि कयो था ऑक्यूपाइड कश्मीर मक़बूज़ा हेॾे आहे। हाणे उन ते ही जंग जो ऐलान थी वियो। पहिरीं हुननि जेको आहे इंडस वाटर सिंधु ताज मुआहिदो उनखे सस्पेंड करे छॾियो इंडिया। सवाल थो घुरे लिज़ा साहब त जेको पाणी खे रोकण जो जेको अमल आहे इहो इन वाक़े खां पोइ थियो आहे या अॻु में बि अहिड़ी क़िस्म जूं उन्हनि ॻाल्हियूं कयूं त असां रोकींदासीं कान? इहो वाक़ियो हिन जे वाक़ियो थियो पोइ उन खां पोइ हुननि जेको आहे उनखे सिंधु ताज मुआहिदो थींदो आहे उनखे हुननि सस्पेंड कयो। हाणे ही जेके आहे जंग आहे उन जा जेको आहे असरात ॿिन्हिनि मुल्कनि ते पइजी आहे। हाणे ही जेका जंग आहे ही बदिलियल जेका दुनिया में उनखे चइबो आहे फिफ्थ वार। ही जेका बेसिकली जंग आहे उहा जंग आहे टेक्नोलॉजी जंग। उहा न 71 वारी जंग हुई, न 65 वारी जंग हुई, न कारगिल वारी जंग हुई, न 47 वारी जंग आहे। ही हिकिड़ी इस्तेमालु थी आहे सॼी दुनिया जेका हाणे जेका जंग आहे उहा उनजी टेक्नोलॉजी आहे जंहिंमें इसराइल ऐं हमास जो मसइलो हुजे, यूक्रेन ऐं रशियन जो हुनजो मसइलो हुजे, हिते पाकिस्तान ऐं इंडिया जी जेका हाणे जंग जेका हली 5-6 ॾींहं उन में सॼी जेका इस्तेमालु थिए थी उहा टेक्नोलॉजी। हाणे टेक्नोलॉजीअ में वॾे में वॾो जेको आहे हिन वक़्तु जेका वॾो हथियार आहे उहो आहे ड्रोन जहाज़। हाणे ड्रोन जहाज़ ईअं सम्झो त अॼु जे दौर जो हिकिड़ो ख़ुदकश बम्बारमेंट आहे। हाणे उन ही जेको पहिरियों जेको ठाहियो उहो इसराइल ठाहियो। हाणे उन में एॾी टेक्नोलॉजी आहे ऐं उहो हिकिड़ो उते वेठो आहे कंट्रोल में रूम में उहो हुनखे सॼो सैटेलाइट सां उहो इस्तेमालु करे जिते चाहे उहो पंहिंजा टारगेट अचीव करे सघे थो। जंहिंमें हिन में पोएं दौर में हुननि हमास जा काफ़ी लीडर इसराइल ईअं शहीद कया। हेॾे लिबनान में हुननि जे जेको आहे घरनि ते जेको आहे हमिलो कयो ऐं हुन में एॾी टेक्नोलॉजी आहे जो हुनखे कंट्रोल में बि नथो आणे। जेका असां वटि जेका टेक्नोलॉजी आहे उहा बि हुनखे किथे पकिड़े बि नथो सघिजे। जंहिंमें खणी चवंदा आहिनि हर मुल्क खे जेमर्स हूंदा उहे हुनखे कंट्रोल में आणे सघंदा आहिनि। पर ही जेका मौजूदा जेका टेक्नोलॉजी आहे उहे जेके ड्रोन्स आहिनि हुननि जी स्पीड एॾी आहे ऐं उहो हुन इंटेलिजेंस बि कंदो आहे। जिते जेकॾहिं वेंदो आहे त उहो पंहिंजी इंटेलिजेंस रिपोर्ट बि कंदो आहे ऐं हुनजी चङी ख़ासी स्पीड आहे। हाणे उहे हिते हिन इस्तेमालु कया हिन खिते ते ड्रोन। हाणे उहे ड्रोन घणे में घणा हुन इस्तेमालु कया आहिनि कश्मीर जे जेको आहे बेल्ट खां वठी हेॾे जेको आहे पंजाब जे साउथ पंजाब ते जेके हुन जूं मज़हबी कैंपियूं उन खे हुननि टारगेट कयो ऐं हेॾे सिंध में बि जेको आहे सखर में हिननि एयरपोर्ट जे भरिसां किरियो, 10 में किरियो।
कराचीअ में हुननि जेको आहे सो हुनखे इस्तेमालु कयो ऐं वरी हुननि सां वरी ॿी जेका टेक्नोलॉजी आहे उहा इंडिया वती राफेल तयारो आहे जेको फ्रांस खां हुननि वरितो इहो 1970 खां वठी उनखे ठाहींदा ईंदा आहिनि हाणे उन्हनि खे जदीद बढ़ायो आहे राफेल खे पोइ हिननि जो मुआइदो हलंदड़ हुयो पोइ 2019 वरी मोदी हुननि ॾे वियो त तव्हां असां सां 36 जहाज़नि जो मुआइदो कयो वरी जॾहिं हिते आयो त कांग्रेस जे अपोज़िशन में राहुल गांधीअ हुननि खे इहो एतिराज़ कयो त तूं उन ते वॾा पैसा भरे आयो आहीं ऐं असांजे मुल्की मुफ़ाद असां इहो जेको आहे वॾो खज़ाने में ॿार पवंदो जंहिं ते हुननि जे असेंबली में तकीद कयूं आख़िर में वरी सुप्रीम कोर्ट ते इहो केस पहुतो सुप्रीम कोर्ट वरी हिननि खे जेको आहे अहिड़ी इजाज़त ॾिनी त हिन में अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे ऐं भली जेको आहे इहा मौजूदा गवर्नमेंट उहो वठी सघे हाणे उहा हुननि उनखे हिते हुननि इस्तेमालु कयो जॾहिं उहो वठी आया त उहो ॾाढो हुन ते ख़ुशि पिया थियनि ऐं उन्हनि जहाज़ ते गुलनि जी वर्खा कई हुननि जो डिफेंस मिनिस्टर हो ऐं उहे हुननि ते टायरनि ते जेको आहे हुन रखिया बीमा त हो हिकिड़ो वॾो ख़ुशि पिया थियनि हाणे इन काउंटर करण लाइ वरी चीन हिकिड़ी पंहिंजी टेक्नोलॉजी ॾिनी मुतारिफ़ कराई जेका पाकिस्तान हुन खां वधी यानी हिन हुननि सां सौदो कयो त हिननि बि सोचियो त हाणे असां हिनखे कीअं सुभाणे जेकॾहिं तोड़ हुजे ऐं वार लॻे थी पोइ हिननि चीन खां उहो जेको आहे उहो G10C थींदो आहे जहाज़ जेको आहे नालो आहे उहो वठी आया जंहिंमें हुननि जा लॻभॻि 3 या उन खां वधीक हिन जा जहाज़ राफेल जेको आहे केरिया हाणे केरिया त उन सूरत हाल में फ्रांस जे जेके उन जहाज़ जा शेयर किरी पिया ऐं चीन जे जेके इन जहाज़ जा उन जा शेयर वधीक ऐं इहो सॼो वरी जेको हिनखे टेक्नोलॉजी आहे हिननि खे इहा यानी ईअं सम्झो त अधु जंग पाकिस्तान जी खटी ॾिनी जे इन न हुजण जे करे हुनखे वॾो गुरूर हो तकबर हुयो त मुंहिंजी हेॾो डिफेंस सिस्टम आहे मूं वटि 29 लख आर्मी आहे लखे मूं वटि टैंकियूं आहिनि मुंहिंजे रिज़र्व्स में जेको 700 अरब डॉलर्स पिया आहिनि ऐं मूंखे जेको आहे पाकिस्तान जेको आहे छा कंदो इहा थी वञी टेक्नोलॉजी ऐं जंगी सूरत आहे पाकिस्तान समाज इंडियन समाज हाणे इंडियन समाज जो ख़ुदि हिननि खे जिन आज़ादी पसंदि अॻवाननि हिकिड़ी आज़ादी वठी ॾिनी उहे त सेक्युलर मुल्क आहे ऐं हुननि जी जिदोजहद गांधीअ जी अदम तशदुद हुई अॼु मोदी जंहिंजी तंज़ीम जो नालो आहे ASAP उहा ईअं ई आहे फाशिस्ट तंज़ीम आहे जीअं हिटलर जी फाशिस्ट तंज़ीम हूंदी नाज़ी हुनखे सॾिबा ऐं उन जो तंज़ीम जो नालो सोशलिस्ट जर्मनी ऐं हो अवाम में बि जेको वॾो मक़बूल हुयो ऐं उन मक़बूलीअ जे करे हो जेको आहे अक्सरत सां इलेक्शन बि खटी हाणे ज़रूरी न आहे त जेको माण्हू इलेक्शन खटी अचे ऐं हो फाशिस्ट सोच हुजे ऐं उहो हक़ ते हुजे उहो सच ते हुजे ऐं हीअ बि मोदी बि ईअं आहे हीअ हिकिड़ो सॼो बरे सगीर हिकिड़ो मज़हब जे हिकिड़ो माण्हू हुननि जे वर चढ़ियल आहिनि उते बिल्कुलु हिन जा 700 अरब डॉलर पिया आहिनि हुननि जे सरमाएदार में जेको आहे अरबें डॉलर हुननि जे जेको आहे अकाउंट में पियूं उते मल्टीनेशनल कंपनियूं अबानी टाइप टाटा ग्रुप उहे वॾा ख़ुशहाल अवाम जी उते हालत इहा आहे उते इंडियन जेको आहे सो मुल्क में जो 30 करोड़ माण्हुनि खे लेट्रिन कोन्हे 80 करोड़ माण्हुनि खे हो जेको आहे सो जीअं हिते असां भेनर जी सपोर्ट में हिकिड़ो फंड ॾींदा आहियूं उहो 80 करोड़ माण्हुनि खे बि उहो उते सपोर्ट कंदा आहिनि उते इंडियन समाज में हज़ारे माण्हू उते हारी हुन जा पंहिंजे हुन जा ज़मींदारनि जा कर्ज़ी आहिनि
जंहिंते अॻे साल या 2 साल अॻु में अमिताभ बच्चन 14,000 हारनि जा पंहिंजे खीसे मां पैसा ॾेई ऐं हुननि खे आज़ादु करायो। ऐं हुननि जा माण्हू अॼु बि जेको आहे सो फुटपाथनि ते राति जो सुम्हंदा आहिनि। तव्हां इन अवाम ते ख़र्चु कयो न। असांखे इहे राफेल तयारा त न खपनि, असांखे स्कूल खपे, अस्पताल खपे, कलम खपे, ॿार खे पेन खपे, हुनखे इल्म जी रोशनी खपे। हल मंझंदि जो असांजी ISI ऐं DG राय जी जेको आहे सो ॻाल्हियूं थियूं। हिननि जूं जेको आहे सो उहे मंझंदि जूं हुननि ते ॻाल्हियूं थियूं। इन विच में जेको आहे सो इहे 5-6 ॾींहंनि खां पोइ इहे सफ़ारती सतह ते उन में घणे में घणो जो किरदारु हो बर्तानिया जो बि हुयो, सऊदीअ जो बि हुयो, ईरान जो बि हुयो ऐं कुझु कंहिं सतह ताईं अमेरिकन जो बि हुयो। कल्ह पोइ ॿिन्हिनि मुल्कनि जे असांजे वज़ीर आज़म बि हिते प्रेस कॉन्फ्रेंस करे जंगबंदी जो ऐलान कयो। होॾों बि जेको आहे सो उतां जो जेको वज़ीर ख़ारजा हो जयशंकर, उन बि जंगबंदीअ जो ऐलान कयो। ऐं इहो हिकिड़ो असांजे जेको ॾखिण एशिया आहे उहो बहितर थी वियो, जो हुन तां जेके जंग जा जेके ककर आहिनि उहे जेको आहे सो टरी विया ऐं ख़तमु थी विया ऐं हिकिड़ो असांजे हिन खिते ते अमन पार थी वियो। ॿिन्हिनि मुल्कनि जी मीडिया ईअं पई पंहिंजे दुकान खे हलाए, न हिननि खे अहसासु पियो थिए त सुभाणे जंग लॻी ईंदी। असांजी ॿिन्हिनि मुल्कनि जे उन में ॿार, औरतूं, ॿुढा ऐं जवान उन में शहादतूं थींदियूं आहिनि ऐं उहे उन्हनि में चिचिलाईंदा। तव्हां जंगी जूं ॾिसो त तव्हां हमास जे माण्हुनि खां पुछो, जंग जेकॾहिं तव्हां ॾिसणी आहे तव्हां जेको आहे सीरिया जे जेको आहे माण्हुनि खां पुछो, तव्हां इराक जे माण्हुनि खां पुछो, ऐं रूस ऐं यूक्रेन जी जंग लॻी आहे त उतां जे माण्हुनि खां जेको आहे उन्हनि बमनि ऐं बारूदनि में हुननि जे खितनि ते, हुननि जे ज़मीनुनि ते ऐं उतां नील कमल बि न फुटंदो आहे। तव्हां जापान जे माण्हुनि खां पुछो त जॾहिं हुननि 1945 में हिरोशिमा ऐं नागासाकीअ में जेको आहे हुननि एटम बम हयो त उन्हनि जी हालत छा थी, उहो हिकिड़ो दोज़ख में कीअं थींदो। ऐं ॿई हिकिड़ा न्यूक्लियर जेको आहे वेपन्स आहिनि ऐं मुल्क आहिनि। सुभाणे जंग में हिकिड़े कंहिं मुल्क खे शिकस्त अची सघे थी ऐं हो बि हुनखे बटन खे हथु हणी सघे थो। ही छा ॾखिण एशिया छा, पर सॼी दुनिया जी जेका मौसम आहे ऐं सॼी दुनिया जी जेका हीअ आहे, ही न्यूक्लियर जेके आहिनि उन्हनि जा असरात, ही रेडिएशन, ही हवाऊं खणी वेंदियूं, सॼी दुनिया हुन में फैलिजी वेंदी, कैंसर जा केस वधी ईंदा। असांजी मौसम जो टेम्परेचर में बिगड़ियल आहे, उहो जेको आहे ख़राबु थी वेंदो ऐं मुतासिर थींदो। ऐं हीअ जेको आहे ईअं पिया ॾिसणु ॼणो ऐं ईअं पिया रड़ियूं कनि त आम जो जेको आहे ॼणो क्रिकेट जी रांदि। उन विच में हुननि जूं जेके दानश्वर आहिनि, जंहिंमें अरुण राय धती उहा वेठी आहे हुते इंडिया जो जेको आहे हुते एहतजाज थी करे, ऐं हेॾे बि जेको आहे सो हिते जेको आहे असांजूं बि जेको आहे NGO टाइप औरतूं ऐं सिविल सोसाइटी उहे बि एहतजाज कनि था त ख़ुदा खे मञो, जंग जे सूरत हाल में न वञो, असांखे अमन खपे ऐं पीस खपे। ऐं उन्हनि जे एहतजाजनि में जेको आहे सो 300-400 माण्हू मज़हबी माण्हू हिते एहतजाज करे थो ऐं उहो प्रोग्राम करे थो त हुननि जे जेको आहे एहतजाज में हुन में लखे माण्हू आहिनि।